अस्सलाम वालेकुम नाज़रीन, चार जेडियो न्यूज़ आया वज़ीर उनड़। एक तरफ़ सिंध में लॉकडाउन कोरोना वायरस के करे दुनिया परेशान, त ॿिए पासे वरी सिंध में अॻताई डॉक्टर माण्हुनि जी ज़िंदगी सां खेॾण लॻा। डबल मोरी तहलका कुनरी ज़िला उमरकोट अताई डॉक्टरनि जो बादशाह गौतम दास जेको अताई ह्यूमन राइट्स डिवीज़न जो रहनुमा आहे, जेको सरेआम क्लिनिक खोले माण्हुनि जे जान सां खेॾे रहियो आहे। अताई डॉक्टर ख़िलाफ़ उते जे रहवासियुनि मुज़ाहिरो कंदे चयो त हीउ हिकु अताई ख़ासाई डॉक्टर आहे जंहिंखे का बि ॼाण न आहे। जॾहिं त अताई डॉक्टर पंहिंजे ज़ुबानी ॿुधायो त हेल्थ केयर कमीशन जो डॉक्टर उमर काका ऐं ॿिया हिन खां मंथली वठंदा आहिनि, जॾहिं त हिन जो पंहिंजो ई इदारो हिकु अताई इदारो आहे। गौतम दास जी क्लिनिक डबल मोरी स्टाफ कुनरी में आहे। कुनरी ज़िला उमरकोट जो उहो हिसो आहे जेको तमामु घणो पुठिते पियल आहे। यादि रहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान अहिड़नि अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ हिकु नोटिफिकेशन पिणु जारी कयो हो, जंहिंमें अताई डॉक्टरनि ते मुकमल पाबंदी आहे। अताई डॉक्टर ईअं सरेआम क्लिनिकूं नथा हलाए सघनि, जॾहिं त ज़िला इंतिज़ामिया डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं हेल्थ केयर कमीशन जो नुमाइंदो डॉक्टर उमर काका उमर हिंगोर जो ऐं ॿिया मिली करे अताई डॉक्टर गौतम दास खां मंथली वसूल कनि था। असां ॻोठ अली मोहम्मद चांडियो जा रहवासी अर्ज़ु था करियूं DHO उमरकोट ऐं MS कुनरी खे त जेको आहे सो हिते असांजे पासे में डबल मोरी स्टाफ आहे, जिते रहंदड़ डॉक्टर गौतम मेघवाड़ जीअं अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजे ॻोठ में किन मिसकिननि खे जेको आहे वॾनि वॾनि ख़र्चनि में विझी छॾियो आहे, कंहिंजूं ॿाहूं सुकाए छॾियूं अथसि ऐं किन खे बुखार में जेको आहे सो इंजेक्शन लॻाराए वॾनि अस्पतालुनि ते वॾा ख़र्च कराया अथसि। असां वसारनि ऑफिसरनि खे अपील था करियूं त जेको आहे हिन जे ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी ऐं सख़्तु क़दम खणी हिन खां जेको आहे सो कानूनी कार्रवाई कई वञे। साईं अर्ज़दार मोहम्मद जुमन चांडियो ॻोठ फतेह चांडे मां अर्ज़ु करे रहियो आहे त गौतम दास असांजो अताई डॉक्टर जीअण जंजाल करे छॾियो आहे। तमामु अलाए कहिड़े क़िस्म जूं गोरियूं ऐं दवाऊं जेके ॾिए थो, जेके माण्हू चङा भला बीमार। मुंहिंजी सही हालत आहे, हीअ ॾिसजांइ मुंहिंजो भाउ कल्ह गोरियूं गोॾनि मुंहिंजनि जी हालत ॾिस, गोॾनि जी मुंहिंजनि जी हालत हीअ थी वई आहे, हिकिड़ो बीमार माण्हू। ऐं उन खां पोइ असां वटि पैसो ई कोन्हे किथां दवा करायूं। हिन असांखे तमामु घणो तंग कयो आहे। DH खे अर्ज़ु आहे, वज़ीर आला सिंध खे अर्ज़ु आहे, आला अमलदारनि खे अर्ज़ु आहे, असांजे हिते वॾनि खे अर्ज़ु आहे, नवाब तोमूर साहिब खे अर्ज़ु था करियूं। हिन खां असांजी कंहिं नमूने जान छॾायो। HR जेडी न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़।